अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अल्लाहुम्मा बारिक अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा बारकता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अजो कोई प्रोग्राम नामे मोहम्मद आजम उजन साहब पंहिंजी निरड़े मोहम्मद आकिब उजन जी सुन्नत तोहर जी खुशी जी मौके ते रखायो वा। अल्लाह तबारक व तआला खां दुआ है त इन निरड़े खे अल्लाह ताला हिन प्रोग्राम जी बरकत जे करे नेक सालिह आलिम व अमल उन जे सदके हिन ॻोठ वारनि या जेके भी नरड़ा आहिनि अल्लाह ताला सभिनी खे नेक सालिह बनाए ऐं हिन उम्मत जा जेके भी मरहूमीन वफ़ात करे विया आहिनि अल्लाह ताला उन्हनि जी कामिल मग़फ़िरत फरमाए ऐं उन्हनि जा दर्जात बुलंद फरमाए। मुंहिंजा प्यारा मुस्लमान भाइरो, अॼुकल्ह जेको असां तव्हांखे माहौल नज़र अचे थो इंतहाई बिगड़ियल माहौल नज़र अचे थो। घर जो माहौल ॾिसो, पुट पीउ सां नथो ठहे ऐं पीउ पुट सां नथो ठहे, घरवारी मुड़ुस सां नथी ठहे, मुड़ुस घरवारे सां नथो ठहे। हर घर में जंग लगी पई आ। वरी जे कदें अॻिते थोरो हलो ससु नुंहं सां नथी ठहे ऐं नुंहं ससु सां नथी ठहे। वरी घर खां थोरो ॿाहिरि निकिरो त ॻोठनि जा ॻोठ इन्हनि वबाउनि इन्हनि मुसीबतुनि में फाथा पिया हूं जो दिलनि में नफ़रतूं हसद ऐं साड़ असां तव्हांजे दिलनि में घर करे विया। पोइ उन सबब जे करे असां तव्हांजो माहौल बिगड़ियो पियो आहे। पर वसी नज़र सां ॾिसजे त जेका तरबियत अल्लाह जे कलाम नबीअनि जे सरदार आमिना जे लाल हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा अहमद मुश्तबा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम असां तव्हांजी कई आहे। जे कदें उन्ही तरबियत के असां तव्हां अपनाईंदासीं इंशा अल्लाह ताला घरनि जा घर सुधरी वेंदा, ॻोठनि जा ॻोठ सुधरी वेंदा, इलाक़नि जा इलाक़ा सुधरी वेंदा। बशर्ते के जेका तरबियत अल्लाह जे कलाम नबीअनि जे इमाम हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा अहमद मुश्तबा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जेका असां तव्हांजी कई आहे। वसी मौज़ू ॾे मां न वेंदुमि, कोशिश कंदुमि त मुख़्तसरन अव्हां जे साम्हूं अर्ज़ु रखां। अल्लाह ताला असां तव्हांजे हर माहौल ऐं मुआशरे जे लाइ उनके सुधारण जे लाइ हर दौर में नबी मोकिलिया ऐं उन्हनि सां गॾु
आसमानी किताब ऐं सहीफ़ा मोकिलिया तां त माण्हुनि खे अकाइद भी सेखारनि ऐं माण्हुनि जी ज़ाहिरी जेके रहणी कहणी आहे उहा भी सेखारनि। त अज़ीज़ाने गिरामी घर खां शुरुआत कयूं त अल्लाह जे क़ुरान तरबियत कीअं कई आहे ऐं असां कीअं था कयूं। फरमाया अय्युहल्लज़ीना आमनू ला तदखुलू बुयूता गैर बुयूतिकुम हत्ता तस्तनिसू व तुसल्लिमू अला अहलिहा। ईमान वारो कहीं भी घर में इजाजत का सिवा सलाम का सिवा दाखिल न थियो। वरी ज़ाहिरा रस्ते में हलबो बिया सामो कई माण्हू ईंदा रस्ते जा आदाब भी अल्लाह ताला फरमायो वक़ुल लिल मुमिनीन यग़ुद्दू मिन अबसारिहिम। ओ मुंहिंजा महबूबा मोमिनन खे चओ पंहिंजी नज़रुनि खे धिको कनि। ॿुधो मुसलमानो नबियनि जो सरदार पगदार नबी आमिना जो लाल हजरत मोहम्मद मुस्तफा अहमद मुस्तफा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के साहबी दे अचन था सलाम वरायो। सलाम जो जवाब उन साहबी सगोरे आहिस्ता दिनो आ। मुझे साईं 3 मरतबा सलाम वरायो वापस वञन था प्या। साहबी जोड़ंदो आयो अल्लाह जा नबी अल्लाह जा नबी फिदाक अबी व उम्मी या रसूल अल्लाह। साईं ताजी मता मुझो अबू अम्मा कुर्बान काने प्या वञो। मुझे सोने नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो मां सलाम वरायो सलाम जो जवाब तो न दिनो इन्ही जी करे मां वापस तो वञा छो त क़ुरान करीम तरबियत कई आ। फइलम तजिदू फीहा अहदा फला तदखुलूहा हत्ता युज़न लकुम व इन क़ील लकुम इरजिऊ फरजिऊ व अस्का लकुम। पहिरियों तो क़ुरान तरबियत के सलाम वरायो इजाज़त वठो ओ हाणे सलाम जो जवाब न मिलियो साईं जन वापस पिया वञनि। फरमायो तो सलाम साईं मां जवाब ॾिनो पर आस्ते पियो ॼां त मुंहिंजे साईं हर हर सलाम वराइनि त उहे रहमतूं हासिल कया। हाणे माहौल इतां बिगड़ंदो आहे। अॼु असां तव्हां दरवाज़ो न खड़काईंदा हूं फौरी तौर ते वेंदा हूं सलाम न वराईंदा हूं ईअं ॿिज घर वेंदा हूं। पर जेकॾहिं कंहिं मनो कई आहे पहिरियों त अल्लाह ताला फरमायो फइलम तजिदू फीहा अहदा। घर में घर जो धणी न हुजे त न वञा। हीअ जो सा अल्लाह आराम फरमाए पोइ फरमाए जेकॾहिं तोखे वापसि मोटायो वञे अदा असांजे घर न ईंदो कर। क़ुरान तरबियत थो करे क़ील लकुम इरजिऊ फरजिऊ हुव अस्का लकुम।
अल्लाह ताला फरमायो जे कॾहिं अव्हां खे चयो वञे मोटी वञो त मोटी वञो, मोटी वञो, इन में तव्हांजे लाइ पाकीज़गी आहे। एतराज़ न कयो मूंखे अचण न ॾिनई, मां माइट न हुमांसि, मां हीअं न हुमांसि, मां हूअं न हुमांसि, अहिड़े क़िस्म जी चवण ज़रूरत कहिड़ी। पर फरमाए हाओ टे वक़्त अहिड़ा अथव जीअं अॼुकल्ह भतनि जा थियनि था न, जेको आयो अलू खैरू सभु घर। अरे बाबा तूं ॿाहिरि वे, तूं कहिड़ो कमु आहे अंदरि अचण जो। पोइ इन मौक़े ते माइट झरींदा आहिनि, अदा भला तव्हां हलो ॿाहिरि मर्दनि में वेहो, नाराज़ थी हलिया वेंदा आहिनि माण्हू। बाबा असांजी त इज़त ई कान्हे, ॻाल्हि आहे तरबियत ते, अलाह जो क़ुर तरबियत थो करे, पंहिंजी ॻाल्हि नथो कयां मां, अलाह जो क़ुर थो फरमाए। त फरमाए ईमान वारो इहो तव्हांजे लाइ भलो आहे, हुव ख़ैरुल लकुम वल्लाहु बिमा तअमलून अलीम। इहो तव्हांजे लाइ भलो आहे, अव्हां जेके खे अल्लाह ॼाणे थो नतीजो छा निकिरंदो। अलीम बिज़ात सुदूर तू कोने, नफ़े नुक़सान जो मालिक तू कोने, नफ़े नुक़सान के तू नथो समझी सघे। अल्लाह ताला फरमाए तो मां समझा तो, वल्लाहु अलीम, मां ॼाणे थो इन करे बेहतर भलो इन में त इज़त इन में आत्मा वापस आवा ठीक हलो थियो। हाणे जी वंजे केड़न टेमन ते जेके मिट आहिनि त वञणो बि आहे त टिन वक़्तनि खे अल्लाह जे साईं झलियो आहे त न वेंदा, तरबियत थो करे। टे वक़्त आहिनि उन वक़्तनि ते न वेंदा की अल्लाह जो क़ुर सूरत लो अथव। अल्लाह तबारक व तआला फरमायो मोजा महबूबा पंहिंजी उम्मत जे माण्हुनि खे सम्झा, मोजा महबूबा पंहिंजी उम्मत जे माण्हुनि खे सम्झा। या अय्युहल्लज़ीना आमनू लियस्तअज़िनकुमुल्लज़ीना मलकत अयमानुकुम वल्लज़ीना लम यबलुगुल हुलुम सलात मर्रात। वाद अल्लाह दे कुरान तो असांजी तरबियत कई आ। ईमान वारो मुझे नबी जे मथा ईमान आणियो था, क़यामत के मञो था, कुरान के मञो था। मां अल्लाह अवां सां मुखातिब हां, करीम अल्लाह हुकुम कर अण ॾिठे ते असां तोखे मञो आ, ॾिठो कोने मञो था। तुंहिंजा नबी ॾिठा कोन्हनि मञो था, मलाइक ॾिठा कोन्हनि मञो था, जन्नत जहन्नम ॾिठो न आहे मञो था। अल्लाह तबारक व तआला फरमायो ईमान वारो सभिनी ॻाल्हियूं मञो अथव त ही बि त मञो, हो बि त मञो था न, ही बि मञो, फ़ाइदो तव्हांजो आहे। पर जेके माण्हू ॿिनि क़िस्म जा उहे घर जा रिश्ता हूंदा आहिनि। हिकिड़ा खादिम जंहिंजो अचु वञु हूंदो आहे, बालिग़ गुनाह थिया, अल्लाह ताला फरमाए इन्हनि माण्हुनि खे बि हुकुम, ॿिनि क़िस्म जा माण्हू सम्झ में अची विया न ॿिया त परे। पर जेके बाना ऐं बानियूं जेके बुलूगत के अञा न आहिनि पहुता, उन जी लाइ बि हुकुम आहे त इजाज़त तलब कनि टिनि वक़्तनि। कहिड़ा कहिड़ा? वल्लज़ीना लम यबलुगुल हुलुम मिनकुम सलात मर्रात मिन क़ब्लि सलातिल फज्र। फज्र नमाज का पहिरियां कंहिंजे घर न वेंदा, इहे माण्हू बि न अचनि। ॿिया त परे जंहिंजो आम हुकुम अल्लाह जे बयान फरमायो। पर जेके उहे ॿार जेके बालिग़ न थिया, उहे बानियूं बाना जेके असां तव्हांजे घरनि में नौकर चाकर रखियल, अॻु में हूंदो जान, हींअर उहो सिस्टम कोन्हे बाननि बाननि वारो। अॻु में घणो हिकिड़ो मिन क़ब्लि सलातिल फज्र, फज्र खां पहिरियां, वहीन तदऊन
सियाबकुम मिन वगीरा। ॿियो वक़्तु ॿिए पहिरीं जे वक़्त में जंहिं वक़्त जो तव्हां पंहिंजा कपिड़ा लाहे करे कॾहिं मां सुम्हंदो आहे न पोइ कमीस कोट लाहे रखंदो वरी आराम कंदो आहे। अल्लाह साईं तरबियत कई आहे, वाह जी तरबियत कई। वहीना तवऊना सियाबकुम मिन वहीरा। मुसलमानों सिंधी जो किताब नथो पढ़ावां जे साम्हूं, रुस्तम जूं कहाणियूं तव्हांखे नथो ॿुधाया, अल्लाह जो कलाम पियो पढ़ा। मुंहिंजो ऑर्डर न आहे, अल्लाह जे कलाम जो ऑर्डर आहे, अल्लाह जो ऑर्डर आहे जेको कलाम में लिखियो पियो आहे। पर में ॿियो पहिरीं जे वक़्त में बि इजाज़त खां सवाइ न वेंदा। ऐं टियों वमिन बादी सलातिल इशा वमिन बादी सलातिल इशा। अल्लाह ताला फरमायो टियों वक़्तु इहो आहे मिन बादी सलातिल इशा। इशा नमाज खां बाद हर हिकिड़ो आराम में लॻी वेंदो आहे। इन जे करे टिनि वक़्तनि में तव्हांखे मनो आहे वञण। इहे माण्हू जेके कमकार कनि था पिया, जंहिंजो घरनि में अच वञा, इहे बि बग़ैर इजाज़त जे घर न ईंदा। केॾी अल्लाह जे क़ुर तरबियत कई। अॻिते अल्लाह ताला फरमायो ॿियो मुसलमानो कॾहिं कॾहिं असां तव्हां दरवाज़ो खड़काईंदा पोइ निहारींदा दर में आऊं त केॾी महिल केरु थो निकिरे। हालांकि उनजो ज़ाब्तो आहे दरवाज़ो खड़काए साइड ते थी वञे। बसि ॿाहिराड़ी में त सॼो सॼो कबो आहे, पर हूअं अक्सर करे शहरनि में दरवाज़ो खड़काइबो आहे। उनजा बि आदाब आहिनि। अल्लाह ताला फरमायो त रस्ते ते बि हेॾो न पियो वधाए न। वक़ुल लिल मुमिनीन यग़ुद्दू मिन अबसारिहिम। मुंहिंजा महबूबा मुंहिंजे मोमिननि खे चओ, मुंहिंजे मञीदड़नि खे चओ यग़ुद्दू मिन अबसारिहिम, पंहिंजे नज़रुनि खे झिको। उलमा लिखियो आहे जेकॾहिं को माण्हू सुराख मझां दर जे सुराख मझां तव्हां ॾे निहारे थो, जेकॾहिं उन जी अखि फोड़ी वञे न उनजे मथां दियत लाज़िम न थींदी। छो पियो पराए दर निहारे, छो पियो पराए बचन में निहारे। रुगो यो मर्दनि जे लाइ हुकुम न आहे, औरतुनि जे लाइ हुकुम। लिखिए अॻिते वक़ुल लिल मुमिनात युग़िज़ना मिन अबसारिहिन्ना। मुंहिंजा महबूबा मोमिनात औरतुनि खे चओ पंहिंजे नज़रुनि खे झिको कनि, पंहिंजे उगड़नि जी हिफ़ाज़त कनि। अल्लाह से ऑर्डर जारी कयो। पर कुछ अहिड़ा शयूं हूंदियूं आहिनि जेका पंहिंजे पीउ जे साम्हूं सीनो आहे, पुठी आहे, पीउ जे साम्हूं बि नथी खोले सघे, भाउ जे साम्हूं बि नथी खोले सघे, मामे जे साम्हूं बि नथी खोले सघे। हालत ॿियो फरमाई वला युबदीना ज़ीनतहुन्न, पंहिंजी ज़ीनत खे ज़ाहिर न कनि। जे मां तव्हांखे अर्ज़ु करे त अहिड़ी हिकिड़ी ज़ीनत हूंदी आहे जेका पंहिंजे मुड़ुसनि जे साम्हूं खां सवाइ ॿिए कंहिंजे साम्हूं बि ज़ाहिर न कबी। ॿियो आहे सतुर, परदो। मुंहुं ढक करे चवंदे मुंहुं त खां परदो थोरे या। त अल्लाह ताला साईं तव्हांजी तरबियत कई आहे, उन मुताबिक़ ज़िंदगी गुज़ारियूं। जेके आयत पढ़ी उन में अल्लाह ताला फरमायो या अय्युहल्लज़ीना आमनू क़ू अनफुसकुम व अहलीकुम नारा। ईमान वारो पंहिंजो पाण खे, पंहिंजे अहल वारनि खे, पंहिंजे घर वारनि खे
जहन्नम जी बाहि खां बचायो। मुसलमानों असां तव्हांजे मथां लाज़िम आहे पहिरियों पाण तरबियत याफ़्ता थियूं, उन खां बाद में पंहिंजे बच्चन जी तरबियत कयूं। बच्चन जे तरबियत जो पहिरियों मदरसो अम्मा जी गोद आहे। ॿुधो मुंहिंजो अमड़ू भेनरियूं, असां तव्हांखे तरबियत पंहिंजे बच्चन जी ईअं करणु खपे जी हज़रत खनसा रज़ियल्लाहु ताला अन्हा पंहिंजे बच्चन जी कई आहे, पंहिंजे बच्चन जी तरबियत कई आहे। उन खां बाद में पंहिंजे बच्चन जा खिताब थी करे ओ मुंहिंजा बचड़ो कॾहिं बि मां तव्हांजे पीउ जे हक़ में ख़यानत न कई आहे, पीउ सां ख़यानत न कई आहे, तव्हांजे मामनि खे रुसवा न कयो आहे। मुंहिंजा बचड़ो सुभाणे मैदान जंग लॻंदो, मैदान जिहाद लॻंदो, बचड़ो वापसि न मोटिजो। तव्हांजे पुठी में निशान न हुजनि, बल्कि तव्हांजी सीननि जे निशान हुजनि। जेकॾहिं शहीद थी वियो त काई परवाह कान्हे, क़यामत जो ॾियारो थिए तव्हां सुरख़ुरू थी वियो था, तव्हां पंहिंजे शहीदनि जी ईअं तरबियत कयो। हज़रत बख्तियार काकी रहमतुल्लाह अलैहि जी अम्मा पंहिंजे पुट हज़रत बख्तियार रहमतुल्लाह अलैहि जी तरबियत कई आहे। मुंहिंजी अम्मा भेण हज़रत बख्तियार काकी वक़्त जो वलीउल्लाह बणियो आहे। उन जे पुठियां अम्मा जो हथ आहे, अम्मा जी तरबियत आहे, अम्मा जी कुर्द जो फाज़िल आहे। अम्मा उन जी तरबियत थी करे बच्चो जॾहिं मदरसे ॾांहुं मोटियो आहे, अम्मा गॾु अम्मा मूंखे मानी खारा कि पुट मदरसे मां आयो आहियां, अल्लाह जो कलाम पढ़ियो वियो आहे, तोखे मानी मां न खाराईंदमि। उन अल्लाह खां घुरो जे अल्लाह पूरी काइनात जो ज़िम्मो खयो। सभिनी जो ज़िम्मो अल्लाह जे मथां है, अल्लाह खे रिज़्क़ खाराईंदो आहे। याद रखो मुंहिंजी अम्मा भेण हज़रत बख्तियार काकी रहमतुल्लाह अलैहि खे अम्मा तरबियत थी करे पुट घुरण जो तरीक़ो मां थी सेखारियां। घुर जा तूं वुज़ू सेखारीस, वुज़ू खां बाद में मुसल्ले ते बरकातू नमाज़ सेखारीस, उन खां बाद में दुआ सेखारीस। दुआ छा गुरब्बा दुआ हीअ करणी आहे, करीम अल्लाह तुंहिंजो क़ुरान पढ़ियो हुउमि, तुंहिंजो कलाम पढ़ियो हुउमि, करीम अल्लाह मूंखे मानी खारा। हिकिड़ी मरतबे अम्मा के सफ़र ते वई, ॻोठ में कंहिं मोती फोती थी वई आहे, देर थी वई, मोटी आई कि अब मुझे बच्चे जो यकीन खराब थी न वञे। देर सां पहुती आहे, बच्चे खां पुछा कि बच्चा ते मानी खाधी? हाओ मां मानी खाधी आहे, पर जेका हूअ मानी खाईंदो आहे ऐं जेका अॼु खाधी आहे अॼु की मानी ऐं ॿियनि ॾींहंनि वारी मानी में रात दिखाई देखी बच्चे थे अल्लाह तो अल्लाह जो गुजरे को ख्वाजा अजमेरी रहमतुल्लाह अलैहि खुश थी करे अम्मा जे साम्हूं आयो आहे। अम्मा पुछा के पुट ते हाल अजला खुश लगो पियो आहे कि अम्मा मुझे हथ ते 7 लख हिंदू मुसलमान 7 लख इने कर खुश थी बच्चा खुश थी भले खुश थी पर तू जो कमाल है कमाल मुझो जो जॾहिं भी मां तोखे थधि ॾिनी आहे बग़ैर वुज़ू जे लाइ ॾिनी, वुज़ू करे तोखे थधि ॾिनी आहे, जंहिंजो नतीजो इहो निकितो हज़रत ख्वाजा अजमेरी रहमतुल्लाह अलैहि अल्लाह जो वलीउल्लाह बणियो आहे। उन जे हथ ते अल्लाह 70 लख माण्हुनि खे मुसलमान कयो। पर अम्मा हथ खणे पुठा दिखना न गाड़ी अबे मर्दी दुआ कठा आपन होते झेड़ो करे जगाड़ी ते दिखरा अम्मा की दुआ
बाकी घर जन रखा पे के खर्च जन का बरो पुठा रखरा अम्मा देकर हाथ खड़े मुसलमानों डेरा का पार जीवन अब्बू देकर हाथ खड़े डेरा पार जीवन हजरत इमाम बुखारी रहमतुल्लाह अलैह जेरो किताब बुखारी शरीफ असाई तवाजे मदास में पढ़ो भी लोआ जैसी देखी बुखारी तकबीर ते न तो पोते बुखारी कामिल न तो करे जैसी ने के आलिम न सुनो भी लो ए दो अल्लाह ने के दरबार मकाम दे थारे करे अम्मा के पुटा तो नगलोआ इमाम बुखारी रहमतुल्लाह अलैह दी नजर खत्म थी रही अम्मा मसलो विचाए अल्लाह दे दरबार घरिया ओ मोदा करीम अल्लाह मुश्किलात भी तू दी दुआ मुश्किलात भी तारी दो दुआ बीमारी भी तू दी दुआ शिफा भी तू दी दुआ मुझे बच्चे दी पारत थई मुझे अम्मा मुझा बाबा कदे भी पंज औलाद के न पिटो उन दी हाथ करी राज दा दुआ भर दो दुआ करी सबूत हजरत इमाम बुखारी अन्ना नगरवा इसे तमाशा ला मुझे बच्चों तुसन शुरू थी हुआ नजर मोटी आई अब्दे अली करे मुहद्दिस हुआ हजरत इमाम बुखारी रहमतुल्लाह अलैहि अता अल्लाह के जीवनी भई जो सारे पूरे पाकिस्तान में जे की भी मदारस हैं सब ने बुखारी शरीफ आखिर पढ़ा या वही हजरत पीरा पीर रहमतुल्लाह वो भी पीरा पीर बनो उन दे पुठा भी अम्मा जो हथा अज तक रातो बापा वेड़ा सिखाई जावन बुढ़े दरबार में कह असा ढेड़ा के असा गाय जो असा वाला बार विकास करे छोकरा बाहर डाला छोकरे की तरबियत या छोकरी की तरबियत बाहर होता है पी बाग तरमान कर दो जेड़े जमाने का नहीं रहू और बाहर होगा नहीं एनी देकर घर में सगों का मुसाफर में ना देकर जाल में ढेड़ो गणवाता बेबे बाहर नहीं होते ढेड़ो न काम अंदर कमर पर कर तो निकल जाए पड़ेगा हां याद आना ते आखिर का हजरत पीरा पीर रहमतुल्लाह अलैहि या अम्मा तरबियत करे वने दो सफर ते अम्मा कुछ सामान दे लोआ दिल में दिनार देना बच्चा ही तो जो जादे रहा बच्चा सब जो खटवा पर कूड़ में बड़ाए तरबियत कर पर बच्चा कूड़ में बड़ाए जा मुसलमानों हजरत पीरा पीर रहमतुल्लाह अलैहि जरी वने दो सफर ते बात ते धारे लग काफिले के रोकवा काफिले के लुटन था प्या पर जरी नरड़े वत पोता हजरत पीरा पीर शेख अब्दुल कादिर जीलानी रहमतुल्लाह अलैहि तो चाको बच्चा ये घंटे में छा थई हिन में पैसा अम्मा दिनाए धारे रखा दान निकली हुई यार मासूम बच्चों लिकाए तो मासूम बच्चों लिकाए न थो ज़ाहिर तो करे सत्य तो गालाए दिलदारे के घुरायो हो आजा साईं वॾो सरकार सही ॾिसो न बच्चे सच बोला पुत्र सच तो गालाए तो के खबर भी हुई असा माल लुटो था प्या हेरा साले बच्चो असा वाले खंड दिखायो तो दाई दी पर मजाला जो माल बुधाए मजाला जो दी बुधाए आए के ना पराई से खरीदो तभी बासी दे को जो तरबियत में रखो
की तरबियत करना तो मुसलमानों हजरत पीरान ने फरमायो जो कि भाई अम्मा की तरबियत है बच्चा कदे भी कून लगा जा अम्मा दी लज रखिया अम्मा दी नसीहत दी लज रखिया रीदी करे मां कून लगायो और मां लिखो जेका चाल तो रहा जेके धारे ना वक्त दा वली अल्लाह बनी रहा रीदी करे अम्मा भेण जेकर पंहिंजे बच्चन दी तरबियत से तवा ये कंदासी या ये कदोसी इंशाअल्लाह वक्त दा जुनेद बनबा अल्लाह ताला फरमायो ईमान वारो पंहिंजे पान के पंहिंजे औलाद के जहन्नम दी बाग खां बचायो या अय्युहल्लज़ीना आमनू अल्लाह ताला फरमाओ अलैहा मलाइकतुन गिलाज़ जे जन्नत दे मथा जे के दारे पाए इंतहाई सख्त हैं ला अंग्रेज जमाने में इकड़े चोर ते फांसी जो ऑर्डर आयो फांसी ने फंदे ते पहुंचो पचाको आखिरी का वसीयत अजबान का जेड़ा गाना ना के तो तभी झेड़ो जरूर करो बार ठई दा बार चला जेकदे ना कदे तभी तो दादा सा गुलाम को असा हेड़ो बात तो समझ वो तेरी फांसी दे फांदे दे पकड़े पचाको आखिरी का वसीयत या हिकड़ी आहे अम्मा के घुरायो अम्मा सा मिला अम्मा के घुरायो जो अम्मा के भाकर पाए कंद में जो चकोए सजो कल पट्टियो आयो उन दारोगन पुछे जालिमा आखिरी वक्त थई अम्मा का माजरत न करिया अम्मा का दुआ न घुराइया अम्मा का माफी न वरती
खड़िया रहंदो तू अम्मा जो कन पटे छड़िया कि बस करे वियो तव्हांखे कहिड़ी ख़बर इन मंज़िल ते पहुचण वारी मूंखे मुंहिंजी अम्मा आहे कंहिंजी घरां पिपड़ी खणी अचां कंहिंजो तो खणी अचां कंहिंजी का खंड जी डबली खणी अचां कंहिंजो कासे खणी अचां मुंहिंजी अम्मा मुंहिंजे मथां कखर खणी मुंहिंजो बच्चो गुलाब जो गुल आहे मुंहिंजो बच्चो कहिड़ी गिरा कंदो हाणे हलंदे हलंदे मां वॾा तारा हया मुज़ाहिमत ते मां हमरा मारे विधो इन मंज़िल ते पहुचण वारी मुंहिंजी अम्मा ग़लत तबियत की त बच्चो देवत दुआ आहे त अल्लाह ताला से तव्हांखे पाण खे तबियत याफ़्ता सभा खां पहिरियों मूंखे उन खां बाद पूरी जमात खे अल्लाह ताला तबियत याफ़्ता बनाए वरी बाद में असांजे ॿचड़नि खे अल्लाह ताला तबियत वारो बनाए वमा अलैना इल्लल बलागुल मुबीन हिन वक़्तु आराम थींदी आराम करण इंशाअल्लाह निमाज़ थींदी बक़ाइदा तरतीब इंशाअल्लाह ॿुधायो वेंदो।